अॼोको असांजो एहतजाज जसकम शहीद बशीर ख़ान जे मरकज़ी सॾ ते पूरी सिंध में एहतजाज कया पिया वञनि। असांजे जसकम जज साहब शहीद बशीर ख़ान जो मरकज़ी अॻवान मोहतरम अब्दुल हनान अब्बासी ऐं ॿिया क़ौमी कारकुन उन्हनि खे खंभे उन्हनि ते कूड़ा केस दाख़िल करे ATC जा उन्हनि खे जेको आहे सो जेलनि में वाड़ियो वियो आहे। ऐं इहा वंगार पीपल्स पार्टीअ जो VC मदद शाह जेको आहे सो उहो वहे पियो, उन्हनि ते कूड़ा केस कराया आहिनि ऐं उन्हनि जी पोइवारी करे पियो। मदद शाह उन्हनि खे इहो सिलो ॾिनो आहे त भाउ तव्हां जेको आहे सो हिन ते कराची प्रेस बुक हड़ताल ते जेको वेठा हुआ उन जे सिलसिले में ऐं हीअ जेको मरकज़ी असांजो अॻवान आहे हनान अब्बासी उहो शागिर्दनि खे उन्हनि रेस्टिकेट कयो ऐं उन्हनि खे सभु यूनिवर्सिटीअ में कढी छॾियो। जॾहिं उन्हनि जी पोइवारी करण लाइ हनान अब्बासी ॿिया क़ौमी शागिर्द जेके उन्हनि जे अॻवाणीअ में उते धरणो हणी वेठा या उन्हनि सां ॻाल्हियूं करण विया त हुन फिलफोर पुलिस घुराए ऐं उन्हनि ते ATC जा केस दाख़िल कराए उन्हनि खे जेल में वाड़ियो वियो आहे। असीं इन अदलिया खां ऐं आला हुकाम खां इहो मुतालबो था कयूं त जल्द खां जल्द क़ौमी कारकुननि तां कूड़ा केस ख़तमु करे उन्हनि खे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में असीं नेशनल हाईवे ते वेंदासीं, धरणो हणी ऐं बंदि बि कंदासीं। ऐं हिन मीडिया जे थ्रू असांजे उन VC मदद शाह जो हिकिड़ो पुटड़ो इरशाद ओठो जेको दौलतपुर कॉलेज में बि हिकु हठ धर्मी कयो वेठो आहे। कल्ह असां सोशल मीडिया ते ख़बरूं ॿुधियूं पर आउं सोशल मीडिया ते इन करे कोन ॻाल्हायो जो मूं चयो तस्दीक कयां। हाणे जॾहिं मूं तस्दीक कई आहे त असां वटि उहे प्रूफ बि मौजूदु आहिनि, उहे ॾींदासीं त हीअ पठाणनि खां हिन जो हिकिड़ो माइट आहे उहो पैसा वठी कराचीअ मां ऐं हिते पंहिंजा माइट शागिर्द विहारियो उहे पेपर पियो ॾियारे ऐं सिंधी को माण्हू को कंहिंखे को पनो बि ॾिसे थो त उन ते फिलफोर इरशाद ओठो कापी केस करे थो छॾे ऐं उनखे जेको आहे सो क्लास मां ॿाहिरि कढी थो छॾे। जॾहिं त इरशाद ओठो या कंहिं उस्ताद खे इहो कानून में ई कोन्हे त जेको आहे सो कापी केस कनि। कापी केस लाइ बोर्ड हिकिड़ो एक्सटर्नल ऐं ॿी टीम मुश्तमिल ॾींदो आहे, चवंदा आहिनि भाउ टीम ईंदी आहे, असां पेपर ॾिना आहिनि, अब टीम थी अचे या उनजा जेके एक्सटर्नल हूंदा आहिनि उहे करे था सघनि जेको रेस्टिकेट या उन ते कापी केस करे था सघनि। उन्हनि खे असीं इहो था चऊं त बाबा तव्हां ऐं ॿियो उन्हनि सां बि हिकिड़ो ॿियो प्रोफेसर गॾु आहे या उन नालो कोन थो खणा, उनखे हिन मीडिया जे थ्रू चवां थो सम्झी वेंदो त बाबा पंहिंजो क़िबलो दुरुस्त कयो, शागिर्दनि सां जेको आहे सो माटेली मां वारो सुलूक न कयो, तव्हां पैसनि जे एवज़ पंहिंजो ईमान जेको आहे सो विकिणो था इहो न खपायो। ऐं VC मदद शाह खे असीं हिकु चकर न 1000 भेरा लानत था कयूं जेको शागिर्द दुश्मन आहे ऐं उनखे इहो चिता था ॾियूं त फिलफोर जेके बि शागिर्द आहिनि सिंध यूनिवर्सिटी में उन्हनि जी जेको आहे सो दाख़िला बहाल कई वञे ऐं असांजे क़ौमी कारकुननि तां कूड़ा केस ख़तमु कया वञनि, न त ॿी सूरत में तुंहिंजो घेराव कयो वेंदो। ऐं हिन साईं इरशाद खे बि चऊं था त बाबा तुंहिंजो बि घेराव कंदासीं, न त पंहिंजो क़िबलो दुरुस्त कर। जेको ही असां ते जंग मुसलत कई वई आहे पाकिस्तान ऐं इंडिया जी, उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधूअ मां दरिया जेके 6 केनाल कढिया था वञनि ऐं ॿियो जेको सिंध जी ज़मीन ते फ़ौजी वालार कई थी वञे उहो ड्रामो रचायो। ऐं जेको आहे सो हींअर बि तव्हां ॾिसंदा भला जे जंग जो माहौल आहे त तव्हां कहिड़ो लाचार पिया केनालनि ते कमु पिया कयो, उहो ज़ोर शोर सां केनालनि ते कमु शुरू आहे। ऐं हिकिड़ो हिननि खे असांखे लॉलीपॉप सिंधी क़ौम खे ॾेई वकीलनि जे थ्रू त तव्हांखे नोटिफिकेशन ॾिनो वियो आहे त हीअ केनाल रद्द आहिनि। जॾहिं केनाल रद्द आहिनि त पोइ तव्हां उन्हनि ते कमु छो था कयो? इहो असीं मुतालबो था कयूं त इन तां फिलफोर पंहिंजो कमु ख़तमु कयो वञे, न त ॿी सूरत में इहो साॻियो ई बबरलो बाईपास धरणो हूंदो पर सिर्फ़ु उन में बबरलो बाईपास न पर हाणे पूरी सिंध बंदि हूंदी। ऐं उन में असीं क़ौम परस्त जेके बि हूंदा उन्हनि खे इहा अपील था कयूं त तव्हांजो क्रेडिट हिन चकर वकीलनि खयो, हाणे तव्हां पंहिंजो क़िबलो दुरुस्त कयो ऐं तव्हांखे इहा ख़बर बि पइजी चुकी आहे त ॿिए जे पोयां हलणु ऐं पंहिंजी जेको आहे सो अॻवानी करण में केॾो फ़र्क़ु आहे। तव्हां पंहिंजी पाण अॻवानी कंदव त इहे बिल्कुलु इनशा केनाल रद्द बि थींदा ऐं कारपोरेट फार्मिंग वारी जेका ज़मीन आहे उन नाले ते उहा फ़ौजियुनि खे ॾिनी थी वञे, उहा फिलफोर वापसि कई। हटायो हनान अब्बासी तां कूड़ा केस खत्म कयो। हनान अब्बासी तां कूड़ा केस खत्म कयो।